बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां से क़बर सलाम क़बूल पे। उम्मीद तो क्या त तव्हां सभु ख़ैरियत। सिंधी जो हिकिड़ो मशहूरु पहाको आहे, हर हारे जी हेर रंग मटाए पर आदत न मटाए। अहिड़ो ई हिकिड़ो मौज़ू आहे, तव्हां सां शेयर थो कयां, उम्मीद त तव्हांखे पसंदि ईंदो। हिकिड़ो वक़्त जो बादशाह हुयो, उन जे वज़ीर जे घर में चोरी थी। तमामु क़ीमती सामान, सोन, ज़ेवरात, लटो कपिड़ो सभु चोर खणी विया। सुबुह जो जीअं उथियो, पंहिंजो सामान संभारियईं त ॾाढो परेशान थियो, भॼंदो डुकंदो बादशाह जे दरबार में अची हाज़ुर थियो। साईं, त मूंसां राति वॾी नाजाइज़ी थी वई, मुंहिंजे घर जी चोरी थी वई। बादशाह बि तैश में अची वियो। जेको इलाइक़े जो सूबेदार हुयो, थाणेदार खे नियापो कयईं, उन ते ॾाढो ज़ोर रखियईं त 2 ॾींहंनि जे अंदरि अंदरि मूंखे हिन इलाइक़े जा इहे चोर मूंखे पकिड़े आणे ॾे। हाणे सभिनी खे अची परेशानी लाइ रियासत जे बादशाह जे वज़ीर जो घर महफ़ूज़ न हूंदो त आम माण्हूअ जो कहिड़ो हाल हूंदो। सभु परेशानी में अची मुब्तला थी विया। सूबेदार बि तक़रीबन वॾी कोशिशि करे 22-23 माण्हू गिरफ़्तार कया, अची उन्हनि खे थाणे ते बंदि कई ऐं बादशाह खे अची सूबेदार ॿुधायो त 22-23 माण्हू मां गिरफ़्तार कया आहिनि। उमेद त इन्हनि पुछा ॻाछा मां इहे चोर असुली असांखे मिली वेंदा। बादशाह चयो त इहे तोखां चोर कोन लभंदा, तूं इहे सभई माण्हू अची मुंहिंजी अदालत में पेश। उन थाणेदार छा कयो, सभु जेके बि चोर गिरफ़्तार कयईं उहे सभु बादशाह जी अदालत में पेश कयईं। बादशाह सभिनी खे साम्हूं लाइन में बीहारे सभिनी सां मुख़ातिब थी चयईं त हिन हेठि तहखाने में तव्हांखे सभिनी खे मां बंदि थो कयां कुझु टाइम लाइ, ऐं उन में कुझु पर्चियूं पयूं आहिनि जंहिंमें लिखियलु आहे त मां बेगुनाह आहियां। कंहिं हिकिड़े ते लिखियलु आहे त मां ॾोही आहियां, मां चोर आहियां। हाणे ॾिसो, तव्हां वञी हेठि ऊंदहि वारे कमरे में ॻोल्हियो, जंहिंखे बि उहा पर्ची हथु ईंदी उहो हिन मसइले जो चोर हूंदो। सभई परेशान थी विया चोर। हाणे उन्हनि सभिनी जूं पिनियूं ॾकणु लॻियूं त हाणे ही चोरी हिकिड़े कई, वरी इतफ़ाक़ सां असांखे अगरि पर्ची मिली वञे त माना चोर ई असां। बहरहाल तहखाने में वॾी ऊंदहि वारे कमरे में हिननि सभिनी खे बंदि कयो वियो। सभई ॻोल्हण लॻा। हाणे पर्ची अगरि इतफ़ाक़ सां हिननि खे पर्ची मिली बि वञे, ऊंदहि में हे पर्ची पढ़ी न पिया सघनि, वरी बि उहो पर्ची बादशाह जे हवाले करिणो हो हिननि खे। सभिनी गिरफ़्तार माण्हुनि कमरे में अची ॻोल्हा शुरू कई त हाणे उते कमरे में हिननि खे सोन चांदी सामान हुया उहे मिलणु शुरू थी विया। सभु माण्हू परेशान थी विया। हिननि चयो त हिते त भेण हिन बादशाह जो कमरो आहे, हिते त रुॻो सोन पियो आहे। सभिनी माण्हुनि जे 3 माण्हुनि मां सोन जेको आहे त पंहिंजे कोट में खीसे में लिकाइणु शुरू कयो। सुबुह थी, सभिनी खे बादशाह जी अदालत में पेश कयो। सभिनी खे ॿुधायो वियो त पर्चियूं ॾियो। सभिनी चयोसीं पर्ची उते का बि असांखे न मिली, कंहिंखे बि। त बादशाह चयो हाणे हिननि जी तलाशी कयो। जॾहिं सभिनी जी तलाशी कई वई, 22-23 माण्हुनि मां सिर्फ़ु 3 माण्हुनि खे सोन निकितो, बाक़ी सभई ख़ाली हुया। बादशाह 3 माण्हुनि खे अलॻि करे, 7 माण्हुनि खे अलॻि करे फ़तवा जारी कयईं त मां हिन तहखाने में पर्ची रखी न हुई, इहो सोन इहो ज़ेवरात मां रखियो हो। त चोर जी असलियत जांचण लाइ जेको चोर हूंदो, जेको आदी हूंदो, उहो खणी कहिड़े बि मरहले में गुज़रे पर उहो पंहिंजी आदत कॾहिं न छॾींदो, भले छा बि थी पए। इन जे करे हेतिरा माण्हू आहिनि जिन्हनि न सोन खयो न कुझु बि न खयो, त इहे चोरी जा आदी न आहिनि। ऐं ही जेके अहिड़े मरहले में आहिनि, मुंहिंजे क़ैदखाने में आहिनि, पोइ बि हिननि चोरी कई, त असुलु चोर ॻोठ जा बि इहे आहिनि, वज़ीर जा चोर बि इहे आहिनि। बादशाह हुननि खे आज़ादु करे हुननि खे क़तलु कराए छॾियो। दोस्तो, हिन सॼी कहाणी जो मक़सदु इहो आहे त अगरि इंसाफ़ कंदड़ चाहे त मुंहिंजे मुल्क में चोरी न थिए, मुंहिंजे माण्हुनि सां नाजाइज़ी न थिए, असां वटि चोर जे हथु कटण जे बजाए चोर खे असां सपोर्ट कंदा आहियूं। केस में अगरि गिरफ़्तार थी वेंदा, अदालत मां उन्हनि खे ज़मानत मिले थी, को चोरीअ खां वरी हू धाड़ा था हणनि, धाड़नि खां वरी हू क़तलु था कनि, त हर बार हुननि खे अदालत मां या कानून मां, काग़ज़ी कार्रवाई मां उन्हनि खे फ़ाइदो मिले थो। काफ़ी माण्हुनि जो उन्हनि खे हथु हूंदो आहे। ही बदअमनी, ही खूनरेज़ी, ही धाड़ा, ही फुरूं, ही नाजाइज़ियूं, ही नियाणियुनि जूं इज़तूं जेके महफ़ूज़ न आहिनि, इहे सिर्फ़ु कानून जे कलम हलाइण वारनि जे करे आहे। ऐं उन्हनि माण्हुनि जे मथां ॾाढ मुड़सनि जो हथु हूंदो आहे, तॾहिं उहे बार बार पंहिंजूं मनमानियूं करे मज़लूमनि सां ज़ुल्म कंदा आहिनि। मेन ॻाल्हि इहा आहे त जेको माण्हू जंहिं शइ जो आदी हूंदो आहे, उहो पंहिंजी आदत कॾहिं न छॾींदो। चोरी हुजे या का ॿी शइ हुजे, भले रंग मटाए वञे, भले तरक़ी करे वञे, भले छा बि थी पए,
पर पंहिंजी आदत किथे न किथे ज़रूरु ज़ाहिर कंदो। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं ॿी वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।